इन्होंने जंग शुरू कई है उहा मुल्क के तबाह ऐं बर्बाद करे इन्होंने वॾियूं ड्राणा हयूं त असां हीअ जंग फतह कंदासीं असां तालिबान खे नक्शे खां मिटाए छॾींदासीं असां तॾहिं बस कंदासीं जॾहिं इहो तालिबान वारो सिलसिलो ख़तम थी वियो फ़ौजूं मोकिलियूं हज़ारे माण्हू ॿिन्ही तरफ़नि खां अरबा रुपया हुकूमत जा ख़र्च थी विया हाणे ताज़ी ख़बर इहा आहे हाणे ठाह जूं ॻाल्हियूं था कनि हाणे पिटिया तव्हांखे जे ठाह करिणो हो हिननि सां त तव्हां जंग छो शुरू कई एतिरा माण्हू छो मारियव एतिरी दौलत छो लुटायव मुल्क जी उनजो हिसाब केरु ॾींदो ज़रदारी इहो त ॿुधाए त उनजो हिसाब केरु ॾींदो तूं त वञी लिखे थो ॿिर में तूं त वञी लिखे थो ॿिर में ऐवान सदर में न डर कोट विया जीअं कुती विहामंदी आहे उन में डर में हे लिखो पियो आहे पोइ नेठि जेके चमचा खुशामदी दरबारी उन्हनि ॾिठो त तमामु घणी तनक़ीद थी थिए माण्हू टोकूं था कनि त मुल्क ॿरे थो सड़े थो जंगियूं थियूं हलनि सदर किथे आहे उहो डर में लिखियो पियो आहे उन्हनि हिनखे मिड़ई हेॾो होॾो घेतारे चयूं त ॿाहिरि वञ माण्हुनि में वञ ॿाहिरि सो साईं निकितो दौरे ते दौरो वरी कहिड़ो 4 दीवारीअ में माण्हू गॾु करे अध खां वधीक त उहो सादनि कपिड़नि में पुलिस वारा ऐं ॿिया ऑफिसर हिन जा चमचा खुशामदी दरबारी जेके हिन टोले जा माण्हू आहिनि उहे मिड़ई थोरो इहे मजमू करे ऐं उनखे तकरियो हाणे सदर ते पंहिंजे ज़ाल जे नाले में माण्हुनि जे कुलनि ते चढ़ी सदर त बणिजी वियो पर उहो सदारत हलाइण जो अफ़ाल बि हुजे न उहो काॾों अचे हे त आहे यूनियन काउंसिल जे लेवल जो माण्हू हाणे यूनियन काउंसिल जे लेवल जे माण्हूअ खे जो मुल्क जो सदर बणाईंदो उन कुर्सीअ में विहारींदो जंहिंमें काइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना वेठो जंहिंमें शहीद ज़ुल्फ़कार वेठो हाणे हे पाटे खान वञी उन कुर्सीअ में वेहंदो त बोर्ड न हारींदो ॿियो छा कंदो ॿाहिरि अवाम में वञे थो त रुॻो बोर्ड थो हारे पंजाब में वरी हिनखे खणी बसकुरे वारो कुलो पारायूं तुरो वरी पंहिंजे क़दम खां बि वॾो उते वञी पंजाबीअ में हमोशूं तकरीरूं चइबा मौत खे थो ॻोल्हियां मौत खे थो ॻोल्हियां किथे तूं मौत किथे तूं असीं त एनू ॻोल्हंदे पए हूं अॼु मिलंदा न हाणे हज़ारे माण्हुनि जे त पहिरें में तूं साह थो खणे पुलिस जो अमलो रेंजर्स जो अमलो फ़ौजियुनि जो अमलो जाॾे वञे थो त कर्फ्यू मेलनि में कर्फ्यू असांजे त इलाइक़े सां न हूंदे असांजे आज़ाब आहे जॾहिं अचे थो त अधु तालुका जा रस्ता बंदि हे साईं मौत खे थो ॻोल्हे अड़े बाबा मां थो चवां त तूं ईअं हिन पहिरे खां ॿाहिरि निकिरी तूं 5 गामा त हली ॾेखार इहो पहिरों तूं फिटी करे तूं 5 गामा त हली ॾेखार जे मौत खे तूं ॻोल्हींदो पुट त मौत बि तोखे ॻोल्हे थो हाणे इहो ज़ुल्म आहे हिन मुल्क सां कहिड़ो कंदु खणी अंदरूनूं हालतूं त इहे आहिनि जेके तव्हां ॾिसो था हिननि में न को क़ाबिलियत न को अहलियत न को सचाई न को ईमानदारी इहे हालतूं अञा बि ख़राब थींदियूं पर ॿाहिरी दुनिया में असां कंदा खणण जहिड़ा न रहिया तव्हां मां ख़बर न आहे त के हितां वञनि था पिया ॿाहिरि ॿियनि मुल्कनि में या न पर असां हलूं था पिया सही माण्हू असांखे बेइज़तो था कनि त कहिड़े क़िस्म जी तव्हां क़ौम आहियो जो हिकिड़े कातिल रुश्वतखोर खे तव्हां वोट ॾेई सदर बणायो आहे छा तव्हां सॼी क़ौम जेका आहे साईं चोरनि जी क़ौम आहियो जो हिकिड़े चोर खे हुन कुर्सीअ में विहारियो अथव न कंदा खपनि साईं असांजा माण्हू जो इहा सूरत हाल बणियल आहे ॿाहिरि निकिरूं तॾहिं बि आज़ाद वेहण नथा ॾियनि माण्हू ते अंदरे मुल्क में वेह त धरती तती पई आहे जो निंडूं हराम आहे हाणे इहा सूरत हाल अचे पैदा थी आहे भाऊ इन सूरत हाल में लिखी ॻाल्हि मां नथो कयां
मजबूरी आहे असां जेको तव्हां वटि आया आहियूं इहे कोन था चऊं असां त हिननि खे कढी हिन कुर्सीअ में असांखे विहारे इहा घुर कोन्हे मूंखे त 16 साल थी विया आहिनि त मां त इलेक्शन में ई कोन बीहंदो आहियां असां न को वोट वठण आया आहियूं न को कंहिं ॿिए शख़्सी मुफ़ाद जे लाइ तव्हांजे आॾो पेश थिया असां उहो मुतालबो खणी आया आहियूं जेको ही फ़क़ीर ऐं मलंग ऐं हिन सां गॾु जेके साथी आहिनि उहे शींहं जा पुट आहिनि जेके दुख ते जेके सियासत था कनि जेके तहरीक था हलाइनि अॼुकल्ह जी सियासत तव्हां ॾिसो था मां हुन ते ॻाल्हाए चुको आहियां त सियासत में वञी पेट था फूकनि पंहिंजा रुगो पेट था फूकनि पंहिंजा हिते अहिड़ा बि मुजाहिद आहिनि अहिड़ा बि सरेच आहिनि जेके ख़ाली पेट तड़पनि था छाजे लाइ भाव धरतीअ जे लाइ भाव धरती सूरनि में आहे भाव धरती सूरनि में आहे इहा सॼे थी सिंधियुनि खे त काॾे विया उहे सिंधी जेके मुंहिंजा निमक खोर आहिनि जेके सदन खां वठी मुंहिंजे थंज ते पलंदा था अचनि अॼु धारा मुंहिंजे मथां काबिज़ थी विया चोर लुटेरा कूड़ा उन्हनि ते कब्ज़ा कया आहिनि काॾे विया उहे सर्वेच छो नथा अचनि मां धरतीअ जी सार संभाल इन्हीअ काफ़िले से इन्हीअ जे करे 25 साल थी विया आहिनि 25 साल अॼु थी विया आहिनि जो सिंध नेशनल फ्रंट वारा हिकिड़ो पैगाम खणी था वञनि सिंधीअ ॾे त सिंधी जागो सिंध बचायो इहो असांजो नारो आहे सिंधी जागो सिंध बचायो हक़ धरतीअ जो तव्हांजे मथां इहो जेको लालचिन में विकामी था वञनि हितां जा माण्हू चोरनि ऐं ठगनि जे कढ इन करे लॻी था पवनि त हो वञी उते हराम खाईंदा उहे जेके भोरा सोरा बचंदा त असां बि छटींदासीं उहे गद्दार आहिनि उहे मां था लॼाइनि कहिड़ो मुड़ुसु आहे हिते जेको मां लॼाईंदो धारिया मिया जिन था कम अचे पनाह वती अधु सिंधो सां फसे विया कराचीअ में सिंधी पेर कोन थो कोड़े सघे उते वञे थो त टोपी लाहे कच्छ में थो करे छाजे करे जो टोपी वारे खे ॻोल्हे गोली था हणनि ताज़ो रतेंदेले में 2 नौजवाननि जा लाश आया आहिनि जिन खे सिंधी टोपी पई हुई उते वञी चयो टोपी छो पाती थी छका ॻोल्हे इहो सूरत हाल पैदा थी आहे अवाम खे जो विसारो चवंदा आहिनि त यादगीरो तमामु मौजूदु आहे उहे ॾींहं यादि अथव 72 वारा मां ड्राड़ हणणु नथो घुरां पर उन्हनि ॾींहंनि में जेकी मुंहिंजी चीफ मिनिस्ट्रीअ जो दौरु हो त सिंधी ख़ासि सीड़जी ईंदा हुआ कराचीअ में ज़रिए जा टोप पाए ऐं शमला हणी घुमंदा हुआ जेके रहवासी न झुकी सलाम कंदा आइए हज़ूर आइए बैठे उहे ॾींहं विया हाणे धरती असांखां खसिजी वई आहे कराची असांखां खसिजी वई आहे हैदराबाद असांखां खसिजी वई आहे ऐं हाणे अॻिते पेर वधंदा त असां हिन में कड़ी ख़ैर जा बाशिंदा ही पैगाम तोखे पहुचाइण ऐं तोखे गुज़ारिश कर त ही पैगाम अञा अॻिते तूं खणी वञ असां सां असां निशानो बनल आहियूं ज़रदारीअ पहिरियों कारनामो जेको अंजाम